नाज़िन नऊं दौरो में जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे, जिते मुल्क जी तारीख़ ऐं तहज़ीब ते टेबलोस पेश करे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं पियूं वञनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था सलीम रज़ा सोलंकी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़िन, अॼु पूरे मुल्क जी शहीदनि जे शहर नऊं दौरो में पाकिस्तान जे 75 जश्न आज़ादी जो जेको ॾिहाड़ो आहे उहो जोश जज़्बे अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। ऐं नऊं दौरे जा जेके मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि उते ही प्रोग्राम सेलिब्रेट कयो विया। उते जेके शागिर्द आहिनि ऐं जेके उस्ताद आहिनि उहे पुरजोश अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था त उहे हिन जश्न आज़ादीअ जे ॾिहाड़े खे कीअं ॾिसनि था। अल्हम्दुलिल्लाह असीं सभु आज़ाद आहियूं ऐं पंहिंजी आज़ादी जे ॾींहं खे सुठे नमूने सां मल्हायूं पिया। न सिर्फ़ु मल्हायूं पिया, उनखे इंजॉय बि कयूं पिया। पाकिस्तान 1947 में आज़ाद थियो हुयो, असांजो वतन आहे ऐं असांखे हिन लाइ पंहिंजी जान ॾियणी आहे। असां उन में माना असां पंहिंजे वतन जी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं त असांजो वतन आज़ादु थियो ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना करायो असांजो वतन आज़ादु, तॾहिं असां उन माना असां पंहिंजे वतन जे प्यार में 14 अगस्त मल्हाईंदा आहियूं। असांखे इलाही ॼाण मिले थी, सॼियूं ॿारनि नंढड़नि खे ॼाण मिले थी। असांखे ॾाढी ख़ुशी थी असां जश्न आज़ादी मल्हायूं था असां, छो जो उन ॾींहं ते असां आज़ादु थिया हुआसीं ऐं असांजो हिंदुनि खां हिकु अलॻि पाक मुल्क क़ाइदे आज़म फतह करायो हुयो। असांखे इलाही ॼाण मिले थी, छाजे करे त जेके असांजा बुज़ुर्ग हुया उन्हनि घणियूं क़ुर्बानियूं ॾेई असांखे वतन आज़ादु कराए ॾिनो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी त असांजे स्कूल में इहो मल्हायो थो वञे। घणी ख़ुशी थी थिए असांजे स्कूल में इहो मल्हायो थो वञे ॾींहुं। स्कूल में ॾाढो इंजॉय करे रहिया आहियूं। असांखे ॾाढो 14 अगस्त मज़ो थो अचे। असांजे आज़ादी जो ॾींहुं हूंदो आहे 14 अगस्त। हाणे क़ाइदे आज़म इन ॾींहं ते पाकिस्तान आज़ादु करायो। जी अवां हिते मौजूदु जेके शागिर्द हुया, जेके उस्ताद हुया, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणो त जश्न आज़ादी जेको आहे त उहो असां जेको आहे त भरपूर नमूने हर साल जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। अॼु बि भरपूर नमूने मल्हायूं पिया, छाकाणि जो हिन ॾींहं ते जेको आहे त असांजो मुल्क पाकिस्तान उहो आज़ादु थियो ऐं आज़ादीअ जो जेको हीउ जश्न आहे उहो असां ईद जे ॾिहाड़े जे तौरु मल्हाईंदा आहियूं ऐं इन ॾींहं खे असां पुरजोश तरीक़े सां हर साल बि मल्हाईंदा रहंदासीं। कैमरामैन समझ जमाल सां गॾु सलीम सोलंकी।